अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मीरपुर ख़ास मां ख़बर शेयर कंदा हलो। मीरपुर ख़ास असां अक़लियत जा हुजण बावजूदि असांखे मिनाटी फंडनि तौर तरक़ियाती स्कीमुनि में मुकमल नज़रअंदाज कयो वियो आहे। अहिड़ो इज़हार आल सिंध मसीहा अलाउंस जे अॻुवान नईम चंगताई फादर शहज़ाद पादरी आरिफ फादर आतिफ डॉक्टर फिलोमेनिया ऐं ॿियनि प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हिन वधीक चयो त ॿियनि अक़लियतुनि समेत असां मसीह पिणु मुल्क में अक़लियत आहियूं, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त सिंध में असां सां माइटली मां वारो सलूक कयो पियो वञे, जंहिं करे हिते रहंदड़ मसीह बिरादरी में सख़्तु ॻणतीअ वारी सूरत हाल शामिल आहे। कनरी में असांजे इस्पताल ते हमिलो कयो वियो। तोड़ फोड़ कंदड़ बदिरां असांजे अमले ऐं डॉक्टरनि खे हिरासत करे केस दाख़िल कयो वियो, जेको इंतिहाई मदद जोॻियो अमल आहे। जॾहिं त अक़लियती तरक़ियाती फंडनि में असांखे हिसो नथो मिले। बेवा फंड मिनाटी स्कॉलरशिप पिणु असांजे माण्हुनि खे नथी ॾिनी वञे। असांजा नौजवान पढ़ियल लिखियल हुजण बावजूदि उन्हनि खे सरकारी नौकरियूं नथियूं मिलनि। हिननि मुतालबो कंदे चयो त असांखे पंहिंजे वोटनि ज़रिए पंहिंजो उम्मीदवार चूंडण जो हक़ ॾिनो वञे। वफ़ाक़ी मिनाटी एडवाइज़री काउंसिल में मसीह बिरादरी जे माण्हुनि खे नुमाइंदगी ॾिनी वञे। मुख़्तलिफ़ फंडनि तरक़ियाती स्कीम समेत फलाह ऐं बहबूद जे स्कीम में पिणु असांखे शामिल करे मसीह बिरादरी में पकड़ल जी बेचैनी खे ख़तमु कयो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।